केतिराई माण्हू सच ॻाल्हाइण जी आड़ में ॿिन खे ज़लील कंदा आहिनि ऐं ॿिन जी दिलि टोड़ींदा आहिनि। कॾहिं बि उहो न सोचींदा आहिनि हू सच ॻाल्हाइण जी आड़ में पंहिंजो गज़ब ॿिन ते कढे रहिया आहिनि ऐं उहा बि नफ़रत जो हिकु रूप आहे। कंहिं ते भरोसो करण लाइ ज़रूरी आहे त उन जे किरदार खे परखियो, उन जी ज़बान ते न, छो त ज़बान कूड़ ॻाल्हाए सघे थी पर किरदार हमेशह सच ॻाल्हाईंदो आहे। रिश्ता रत जा हुजनि या जज़्बात जा, उन में ज़िद न हुअणु घुरिजे, न त ज़िद खटे थी ऐं रिश्ता हारजी वञनि था। जेकॾहिं तव्हां खे उन्हनि खां प्यार न मिले जंहिंखे तव्हां प्यार कंदा आहियो, पोइ उन्हनि खे प्यार ॾियो जेके तव्हां सां प्यार कंदा। औरत लाइ हिकु ख़ासि मक़दार में गुरूर हुजणु हिकु सुठी ॻाल्हि आहे। अहिड़ो गुरूर जेको हुननि खे रस्ते में ईंदड़ एरे गिरे खे ॾिसण खां रोके थो। जेके पंहिंजनि सां विढ़ण में मसरूफ़ रहनि था से पाण दुश्मन जो शिकार थी वञनि था। पंहिंजनि सां उलझी करे दुश्मन खे मौक़ो न ॾींदा कयो। औरत कंहिं बि मर्द जी दौलत या गुरबत खां मुतासिर आहे। हू सिर्फ़ इन ॻाल्हि सां मुतासिर थींदी आहे त मर्द उन जी केतिरी इज़त कंदो आहे। हर कंहिं खे ईंदो आहे पर ज़िंदगी जीअण हर कंहिं खे नाहे ईंदी। सबर जूं ॿ सूरतूं आहिनि, जंहिंखे पसंदि न कयो वञे उन खे बर्दाश्त करणु ऐं जेको पसंदि आहे उन जो इंतज़ारु करणु। जॾहिं दिलि गुनाहनि में मशगूल थी वञे थो त उहो इन ॻाल्हि जो सबूत आहे त तव्हां जो रब तव्हां खां नाराज़ आहे। काइनात जो समूरो निज़ाम मोहबत जे अक्स आहे। अलाए छो मोहबत जे ज़िक्र ते असां जूं सोचूं मर्द ऐं औरत जे रिश्ते ताईं महदूद थी वञनि थियूं। मोबाइल ते कनि झुकाए अजनबी माण्हुनि सां ॻंढिजी सघिजे थो, पोइ हक़ीक़ी रिश्तनि खे बचाइण लाइ गर्दन झुकाइण में कहिड़ो हर्ज आहे। तेज़ ॾंदनि जे विच में ज़ुबान जी सलामती जो राज़ सिर्फ़ उन जी नरमी में लचक आहे। सादा रिश्ता ऐं सादा माण्हू अक्सर नापसंद हूंदा आहिनि। जिते तारीफ़ करणी आहे उते वॾा वॾा माण्हू ख़ामोश थी वञनि था ऐं जिते बुराई करणी आहे उते गूंगा बि ॻाल्हाइण शुरू कनि था। ही जेका ज़िंदगी आहे हिन जो मिसाल हिकु समुंड वांगुरु आहे। असां इंसाननि खे पाण खे ज़िंदा रहण लाइ, पाण खे ॿुॾण खां बचाइण लाइ हथ पेर हणणा पवंदा। जेको थकिजी पियो उहो ॿुॾी वियो। रिश्तनि खे वादनि ऐं कसमनि जी ज़रूरत नाहे। छॾण वारा कसम खणण खां पोइ बि छॾे वेंदा आहिनि ऐं निभाइण वारा वादे खां सवाइ बि रिश्ता निभाए वेंदा आहिनि। पंहिंजे मक़सद खे हासिल करण लाइ कोशिशूं कयो, साज़िशूं न। ॿुधो हो त क़यामत जे ॾींहुं केरु कंहिंजो बि न हूंदो, पर उहो हाणे ई दुनिया में नज़र अची रहियो आहे। असां जेतिरा घटि राज़दार रखंदासीं ओतिरो ई घटि धोखो खाईंदासीं, छाकाणि त असां जूं कमज़ोरियूं दुश्मन खे मज़बूत कनि थियूं। सभ खां वॾो जाहिल उहो आहे जेको हिक ई पथर खां ॿ भेरा ठोकर खाए थो। चङाई लाइ ज़रूरी नाहे त माण्हुनि सां चङाई कजे, नेकी उहा बि आहे त कंहिं सां बुराई न कजे। ज़िंदगी जीअण लाइ को सबब ॻोल्हियो, मरी त हिकु ॾींहुं ईअं ई वञणो आहे। सच चयो आहे कंहिं त अंधो हुजणु को ऐब नाहे, एहसास जो अंधो हुजणु हिकु ऐब ज़रूर आहे। ॿ शयूं इख़्लाक़ जी तारीफ़ कनि थियूं। हिकु तव्हां जो ज़र्फ़ जॾहिं तव्हां वटि कुझु नाहे, ॿियो तव्हां जो रवैयो जॾहिं तव्हां वटि घणो कुझु आहे। ज़िंदगी जी शुरूआत उन अज़ान सां थिए थी जंहिं जी निमाज़ नाहे थींदी।
ऐं ख़तम उन निमाज़ सां थिए थी जंहिंजी अज़ान नाहे थींदी। बदनसीबी ते रोइण न घुरिजे। बेशक हू जेको बि करे थो सो भले लाइ करे थो। माण्हू तफ़रीह लाइ हर कहाणी ॿुधंदा आहिनि जंहिंजो हू हिसो ई न हूंदा आहिनि ऐं हर मसइले जो हल ॼाणनि था जेको उन्हनि जो नाहे। ज़िंदगी असांजी मोहताज नाहे पर असां ज़िंदगी जा मोहताज ज़रूर आहियूं। हिकु ख़ूबसूरत दिल हज़ार ख़ूबसूरत चेहरनि खां बहितर आहे। सुठो सोचियो, सुठो ॻाल्हायो, छाकाणि त बदगुमानी ऐं बदज़ुबानी उहे ॿे ऐब आहिनि जेके इंसान जे हर कमाल खे ज़वाल में आणे छॾींदा आहिनि। जेको तव्हांजी दिलि खे टोड़े थो उहो उन क़ाबिल ई नाहे। तव्हां उन जे लाइ खाइण पीअण निंड ऐं सकून खे ज़ाया कयो। मायूसी उहा आहे जेका इंसान खे सुख चैन ऐं सकून खां महरूम करे थी। इंसान उन शइ जो क़दुरु नथो करे जेका हुन वटि मौजूदु आहे। उहो माण्हू जेको तव्हांखे तव्हांजे गुनाहनि ते टोके थो उहो उन्हनि सभिनी मुख़लिस माण्हुनि खां बहितर आहे जेके तव्हांजे गुनाह खे ढकींदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजे मक़सद में नाकाम थी वञो त मायूस न थियो, छो त कंहिं किताब में उहो नाहे लिखियलु त तव्हांजे पेरनि में क़ीमती जुतियूं न हुजनि त हलणु छॾे ॾियो। जेके रिश्ता असांजी ताक़त हूंदा आहिनि अक्सर करे उहे असांजी कमज़ोरी बि हूंदा आहिनि। बहितरीन रिश्तो उहो आहे जेको हज़ार इख़्तिलाफ़नि खां पोइ बि सिर्फ़ हिकु मुस्कुराहट सां पहिरें जहिड़ो थी वञे थो। लफ़्ज़ जेके बि हुजनि, जहिड़ा बि हुजनि, माण्हू हमेशह पंहिंजो मतिलबु कढींदा आहिनि। बहितरीन ज़िंदगी उहे माण्हू गुज़ारींदा आहिनि जेके पंहिंजी ज़रूरत पूरी करण लाइ अल्लाह खां सवाइ कंहिं ते भरोसा नथा कनि। कंहिंखे नाराज़ करे ऐं कंहिं सां नाराज़ थी करे सुम्हणु न घुरिजे। कहिड़ी ख़बर सुभाणे असां जाॻी सघूं या असांखे उहा सुभाणे न मिले। जॾहिं यकीन जी रसी अलाह ते छॾी वञे त अलाह ताला पंहिंजे बाननि खे रसवा न कंदो आहे। ज़िंदगी आज़माइश जो समुंड आहे। कंहिं खां वठी आज़माए थो, कंहिंखे घणो ॾेई करे आज़माए थो। के आज़माइशूं ऐं मुश्किलातूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जंहिं जे ख़तमु थियण वक़्तु इंसान खे अहसासु थींदो आहे त उहे ज़हमत न पर नेमत हुयूं।